अस्सलामुअलैकुम नाज़रीन नाज़रीन ड्रामा से दुलाब जे अचण वारी एपिसोड में छा सोडल जॾहिं पंहिंजे घर में दाख़िल थींदो आहे उन ते केरु हमलो कंदो आहे। छा सोडल पकड़ियो वेंदो आहे, मुराद हमलो कंदो आहे, हाशिम वारा हमलो कंदा आहिनि या रहज़न वारा या कोई शाहनवाज़ खान जा ॿिया माण्हू। आख़िर अचण वारे एपिसोडनि में छा थींदो, मंसूर खान कहिड़ी क़िस्त में आज़ादु थींदो जेल मां, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन खे बि आल ते कंदा। दोस्तों हलूं था अॼु जी कामयाब ऐं सुठी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो वञा तव्हांखे सोडल अचण वारी एपिसोड में सलार पंहिंजे दोस्त सां गॾु वञी करे जेको आहे ॿाहिरियों बीहंदा पंहिंजे घर जे ऐं उनखे चवंदो तूं होशियारी कर त मां अंदरि वञा, को अची वञे सीटी हणिजांइ, जेको फायरिंग करे तूं फायरिंग न कजांइ, तूं हुतां निकिरी वञिजांइ, जिथे ठिकाणो आहे उते पुॼजांइ, मां उते अची वेंदुसि। ईअं ई थींदो दोस्तों, को न को हिते वार कंदो हिननि जे मथां ऐं हिननि जे लाइ मुसीबत थी वेंदी। होॾां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त रहज़न इन शइ में परेशान आहे त काश जंहिं टाइम मुराद आयो जेको आहे मिठण खे वापसि करणु, मां उन टाइम अली खान वापसि ॾेई छॾियां मुराद खे, मुराद खां मिठणु वठां वापसि, ऐं मां शाहनवाज़ खान जी ॻाल्हि ते गौर न कयां, शाहनवाज़ खान जी ॻाल्हि ते मां यकीन करे पंहिंजो भाउ माराए वेठुसि, फलाण तीर मटीर घणो उनखे सोचूं ईंदियूं त इहो कीअं थियो, कंहिं करायो इहो कमु। इन में सभ खां वधीक जंहिंजो बि हथु हूंदो उन खे मां कोन छॾींदुसि। उनखे सभ खां वधीक मंसूर खान ऐं मुराद ते गुस्सो हूंदो आहे रहज़न खे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।